हजे तण मान कुरड़ी कदें आईया बेटा कहे में हजे तण मां कदें कुरड़ी न आईया कमाई कान प्या मानू कमाई कान प्या मानू तरीका खोड़ ताड़ींदा तन था वीर वारा भी चतियूं माण्हुनि खे चाड़ींदा कुंजो हण खीर एड़े में त कुरड़ी कीअं न भुल ॾींदी कुंजो हण खीर एड़े में त कुरड़ी कीअं न भुल ॾींदी दुबो जा ॾे ॾिसनि था ॾे दुबो जा ॾे ॾिसनि था ॾे दुबो लज पाल लाड़ींदा हा दुबो लज पाल लाड़ींदा वतन था खीर वारा भी चतियूं माण्हुनि खे चाड़ींदा लाए खीर में पाणी लाए खीर में पाणी सेहत सब जी साड़ींदा कुराड़ी में हकांगारी आंदा तेरा किला कादों कुराड़ी में हकांगारी आंदा तेरा किला काॾों अतियूं जन खे अगर एड़ो पकड़ ॾींदव त ॾाड़ींदा अतियूं जन खे अगर वेड़ो पकड़ चाड़ींदा त ॾाड़ींदा लबन ते जा लगे लिपरी एड़ो माओ भी आनन था लबन ते जा लगे लिपरी एड़ो माओ भी आनन था अटो अध खां घणो बाकी किलो खन खीर काड़ींदा अटो अध खां घणो एड़ो अटो अध खां घणो बाकी किलो खन खीर काड़ींदा वतन था खीर वारा भी चतियूं माण्हुनि खे चाड़ींदा ये अज़मी अखर तुंहिंजा कंदा कहिड़ो असर कंहिं ते शायर अज़मी ये अज़मी अखर तुंहिंजा कंदा कहिड़ो असर कंहिं ते तूने ओ शाकतो जहिड़ा तूने ओ शाकतो जहिड़ा मथो केॾो बि पाड़ींदा आ मथो केॾो बि पाड़ींदा वतन था खीर वारा भी चतियूं माण्हुनि खे चाड़ींदा मिलाए खीर में पाणी सभिनि जी सेहत साड़ींदा ओ सभिनि जी सेहत साड़ींदा।